अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल तकरार ते। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो जीअं वधि खां वधि मुंहिंजा दोस्त ही वीडियो ॾिसी सघनि। त दोस्तो, ड्रामो तकरार जेको आहे उनजी शूटिंग हली रही आहे, तमामु तेज़ी सां उनजी रिकॉर्डिंग हली रही आहे। 3 कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि। कोशिशि करे सुभाणे खां ही ड्रामो जेको आहे ऑन एयर कयो वेंदो। अगरि सुभाणे नथो थी सघे त अॻे सूमर ते मुहबतनि जो माॻ ऐं तकरार ड्रामे खे वरी जेको आहे ऑन एयर कयो वेंदो। पर तकरार ड्रामो हिन में कुझु नयूं ॻाल्हियूं आहिनि, उहो अव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सोनू मिर्ज़ा जी जेका एंट्री थी चुकी आहे। सोनू मिर्ज़ा, अव्हां हुनखे ज़हर ज़िंदगी में पठाणी जे कैरेक्टर में ॾिठो। कमाल ख़ान जी जेका ज़ाल हुई, तमामु हिकिड़ो बहितरीनु कैरेक्टर हुयो। ऐं सोनू मिर्ज़ा मुंहिंजी दहशत फिल्म में बि कमु करे चुकी आहे। मां सोनू मिर्ज़ा सां दहशत फिल्म जे सेट में ते हुयासीं। हू हिकु तमामु बहितरीनु छोकिरी आहे, तमामु बहितरीनु हुनजो इख़लाक़ आहे, तमामु बहितरीनु अदाकारा आहे, हिकु तमामु वॾी अदाकारा आहे। पर हक़ीक़त इहा आहे जो इख़लाक़ ऐं उनजो जेको प्यारु आहे, हर जेको सीनियर हुजे या जूनियर अदाकार हुजे उन सां तमामु सुठे नमूने सां पेश ईंदी आहे। उहा हिन ड्रामे में हुन सोनू मिर्ज़ा जी जेका एंट्री थी चुकी आहे। सोनू मिर्ज़ा मूमल जे कैरेक्टर में जेका एक्टर हुई, उहा जेको आहे कंहिं मजबूरी सबबु न कमु करे पई। उन जॻह ते सोनू मिर्ज़ा खे कास्ट कयो वियो आहे। हिकु तमामु बहितरीनु कास्ट आहे। जेका मीर जी मंग आहे, उन कैरेक्टर में सोनू मिर्ज़ा अचे पई। ऐं तकरार ड्रामो जेको आहे उहो छा वाक़ई 500 किस्तनि ताईं हलंदो, पर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त तकरार ड्रामे जो अनक़रीब वाइंड अप थींदो। छो त हिन ड्रामे खे जेको आहे हिते वाइंड अप कयो पियो वञे ऐं हीअ जेको शेड्यूल आहे या अॻियों जेको स्पेल आहे उहो हिन जो लास्ट स्पेल हूंदो। उनखां पोइ हीअ ड्रामो बंदि थी वेंदो। हीअ ड्रामो तक़रीबन 3.5 या 400 किस्तनि ताईं वेंदो। उनखां पोइ हीअ ड्रामो जेको आहे उहो बंदि कयो वेंदो। हिन जी जेके शूटिंग आहे उहा आख़िरी मरहलनि में आहे। हाणे आख़िरी जेके हीअ स्पेल्स आहिनि उहे शूट कया पिया वञनि ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हीअ रिकॉर्डिंग जेका आहे हमेशह लाइ बंदि थी वेंदो। ऐं हीअ ड्रामो जेको आहे तकरार हीअ हमेशह लाइ बंदि कयो वेंदो। छो त तकरार ड्रामो बि ज़हर ज़िंदगी जीअं ड्रामो बंदि कयो वियो, हीअ तकरार ड्रामो बि अनक़रीब बंदि थियण वारो आहे। हीअ अव्हांखे ॿुधाईंदो हलां। छो त मुंहिंजी जेका ॻाल्हि तकरार जे सेट ते आहिनि उन्हनि सां थी आहे त जेके हीअ रिकॉर्डिंगूं आहिनि इहे आख़िरी जेके स्पेल आहिनि उनजी रिकॉर्डिंग थी रही आहे। उनखां पोइ हीअ तकरार ड्रामो बंदि कयो वेंदो। बाक़ी रही ॻाल्हि मुहबतनि जे माॻ जी, त मुहबतनि जो माॻ ड्रामो अॻे सूमर, हिन सूमर न पर अॻी सूमर खां वरी हलंदो। ऐं हू ड्रामो जेसि ताईं डायरेक्टर हलाए सघियो हू ड्रामो हलंदो। पर हू ड्रामो तक़रीबन 200 किस्तनि ताईं त लाज़मी वेंदो। हुन खां मथे जेको वञे पर 200 किस्तनि ताईं हू लाज़मी वेंदो। हू बि मेगा सीरियल आहे। हू साईं नूर ज़हूर जो लिखियलु आहे। पर हीअ जेको डायरेक्टर आहे हिन ड्रामे खे जेको आहे इते पंहिंजो वाइंड अप कराइणु चाहे थो। हाणे जेको आहे ही न्यू जेका हीअ रिकॉर्डिंग शुरू थी रही आहे कुझु वक़्फ़े खां पोइ। पर हीअ जेका रिकॉर्डिंग आहे उहा पंहिंजे आख़िरी मरहलनि में कई पई वञे। हीअ आख़िरी एपिसोड हूंदा, आख़िरी उनजा स्पेल हूंदा।
ऐं उन खां पोइ हीउ ड्रामो जेको आहे बंदि कयो वेंदो ऐं इंशाल्लाह मुंहिंजी जेका जलाद फिल्म आहे उहा बि तमामु जल्द तव्हां ॾिसी सघंदव। ऐं हिकिड़ो ॿियो KTN जो ड्रामो मूं तव्हांखे पहिरें ॿुधायो हवेली ड्रामो, उहो बि अॻे सूमर ते थी सघे थो KTN ते शुरू थी वञे। त इन ते पंहिंजे अली संचढ़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।